झुडो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त झुडो में SDP तरफ़ां नादरा अमले जी ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SDP अॻवान कादर भंभरो, सजाद कुंभर, शाहिद बाबू पीताफी ॿियनि वॾे अंग में गॾिजी नादरा सेंटर झुडो आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। इन मौक़े ते हिननि चयो त नादरा अमलो ग़रीब आवाम लाइ आज़ार बणिजी वियो आहे। नादरा सेंटर ते क़ौमी सुञाणप कार्ड ठाहिण लाइ ईंदड़ माण्हुनि अमले पारां मुख़्तलिफ़ बहाना बणाए रुलायो पियो वञे। हिननि चयो त नादरा सेंटर ॿाहिरियां अमले पारां एजेंट मुक़रर कया विया आहिनि जेको कार्ड ठाहिण लाइ ईंदड़ माण्हुनि खां रिश्वत तलब कनि था। रिश्वत न ॾींदड़ माण्हुनि खे बार बार सेंटर जा चकर काटाए परेशान कयो पियो वञे। हिन नादरा जे आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी नाहिल अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।